नाज़रीन ठटो में ख़बर शामिल कंदासीं त ठटे जे साबरा बिरादरी के मुअज़्ज़िज़ पीपल्स पार्टी के काउंसलर नाना साबरो के पाकिस्तान पीपल्स पार्टी ठटो सिटी लाइ राब्ता सेक्रेटरी मुक़रर थियण ते साबरा बिरादरी में ख़ुशी की लहर छायल है। उन सिलसिले में गुलामुल्ला रोड भरसा ॻोठ सालिह मोहम्मद साबरो में नाना साबरो के मान में आजियाणो तकरीब मुनक़िद कई वई, जंहिंमें बिरादरी के वॾे अंग शिरकत कई। तकरीब दौरान खालिद साबरो, मोर साबरो, राजू साबरो, कासिम साबरो, हैदर साबरो, खान साबरो, बनी नबी बख्श साबरो, मजनू साबरो, इकबाल साबरो ऐं ॿियनि मुअज़्ज़िज़ शख़्सियतुनि नाना साबरो के गुलनि जा हार पाराई ऐं आजियाणो पेश करे मुबारकबाद ॾिनी। उन मौके ते ॻाल्हाईंदे बिरादरी के मुअज़्ज़िज़ीन चयो त नाना साबरो हमेशह समाजी भलाई, इतिहाद ऐं बिरादरी की ख़िदमत लाइ अहम किरदार अदा कयो आहे ऐं संदन मुक़ररी सां साबरा बिरादरी वधीक मज़बूत ऐं मुनज़्ज़म थींदी। शिरकत कंदड़नि नेक ख्वाहिश जो इज़हार कंदे उम्मीद ज़ाहिर कई त नाना साबरो पंहिंजी ज़िम्मेवारियुनि खे अहसन नमूने निभाईंदे अवामी ऐं समाजी ख़िदमत जो सफ़र जारी रखंदा। तकरीब मकली प्रेस क्लब ठटो के मेंबर दानिश खासकेली, यूसुफ मीरानी ऐं ॿियनि शिरकत कई।